मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई। अस्सलाम वालेकुम, मां आहियां संध्या सिंधी। जीअं त असां हींअर मौजूदु आहियूं मश्करन जे गोठ जी सेट ते, शूट ते आहियूं असां ऐं दुबारा सां असां अचूं पिया छो त लॉकडाउन जी वजह सां 7 महीना सां तव्हांखे जाम परते हुआसीं, त हींअर असां शूट ते आहियूं। वरी तव्हांजे चहिरे ते मुस्कुराहट आणींदासीं। जीअं त मूंसां गॾु मुंहिंजी भेण जो कैरेक्टर लाली जो, त अचूं था त हुन सां ॻाल्हायूं था। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त मां आहियां शबाना सोलंकी। हींअर असां सेट ते आहियूं मश्करन जो गोठ। न गेदुड़े जी न मूं वटि अञा गेगुड़े ई मुंहिंजी तलागी तोखे मुंहिंजी तलागी तोखे जल्द छो आहे चिरकड़ी, टोनी में अख थई छा? त महिरबानी करे ॾिसण न विसारजो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंध टीवी। मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ